इन जे लाइ इतिकाफ़ तमामु वॾी नेमत आहे ऐं लैलतुल क़द्र जी इबादत एतिरी इबादत आहे जो पाण संजन फराइज़ खां बाद में लैलतुल क़द्र जी इबादत ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ोर ॾियणु फरमायो हता हो आख़िरी अशरो उन जा बि 3 रोज़ा ॼण त गुज़री चुका 3 रोज़ो आहे। अल्लाह तबारक व तआला जे दर ते दुआ है अल्लाह पाक असांजे रोज़नि खे असांजी तरावियुनि खे क़बूल फरमाए, क़ुरान पाक जी तिलावत खे क़बूल फरमाए ऐं अॻिते जेके रोज़ा बचियल आहिनि उन्हनि खे बि अदा करण जी तरावियुनि जे पढ़ण जी रब पाक तौफ़ीक़ अता फरमाए। इन्हनि इबादतुनि जी अल्लाह पाक वटि वॾी अहमियत आहे। इन्हनि इबादतुनि जे ज़रिए सां अल्लाह साईं इंसान जे चङाईअ जा फ़ैसिला करणु फरमाईंदो आहे ऐं ख़ासि करे इहे उहे इबादतूं आहिनि जेके इबादतूं अल्लाह पाक पाण मित्र मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां असांखे ॿुधाइणु फरमायूं। काइनात जे अंदरि को अहिड़ो अमल न आहे जंहिंजे अंदरि शरीयत जी रहनुमाई मौजूदु न हुजे। रमज़ान मुबारक आयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो क़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन शहरुन मुबारकुन, तव्हांजे मथां तमामु वॾो भलाईअ वारो महीनो छांव करण वारो आहे। 11 महीना हिकु तरफ़ कयो रमज़ान जी बरकत ॿिए तरफ़, 11 महीननि में तव्हां इबादत कयो, इबादत जे अंदरि उहो सवाबु न आहे जेको सवाबु अल्लाह पाक रमज़ान जे अंदरि रखणु फरमायो। आम ॾींहंनि में तव्हां नफ़िल पढ़ो, अव्हांजे नफ़िल पढ़ण में केतिरी रुकावटूं बणिजे थियूं, शैतान इंसान जा ख़्याल वरगलाईंदो। रमज़ान उहो बाबरकत महीनो आहे जंहिंमें तव्हां इरादो कयो अल्लाह पाक शैतान खे ॿधी छॾियो, तव्हां इरादो कयो अल्लाह पाक तव्हांजे इरादे खे कामिल पूरो करणु फरमाईंदो। ऐं वरी अल्लाह पाक उन ते सवाबु एॾो वधाए ॾियणु फरमायो। फ़र्ज़ जो एॾो वॾो सवाबु आहे, एतिरो वॾो सवाबु आहे जो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुनिया जी हर मसरूफ़ियत नमाज़ फ़र्ज़ जे मथां क़ुर्बान करे छॾी रहा। पाण साईं फरमायो त तव्हां आम ॾींहंनि में फ़र्ज़ पढ़ो त तव्हांखे फ़र्ज़ जो सवाबु मिलंदो, पर मुंहिंजे दोस्तो रमज़ान में तव्हां नफ़िल पढ़ो त अल्लाह फ़र्ज़ जो सवाबु थो अता फरमाए ऐं तव्हां फ़र्ज़ पढ़ो त वरी 70 फ़र्ज़ जो सवाबु। इहे अल्लाह पाक जा बख़्शण जा ज़रिया आहिनि, बहाना आहिनि। अल्लाह बाननि खे बख़्शण थो चाहे, बानो अल्लाह जे दर ते अचे पंहिंजे गुनाहनि खे उहो बख़्शाए थो सघे। जीअं उलमा फरमाईंदा आहिनि त रब उन बाने खे रमज़ान जे अंदरि नेक अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे जंहिंखां अल्लाह पाक पाण राज़ी हूंदो आहे। अल्लाह जी रज़ा जी अलामत आहे। जेके रोज़ा रखूं था उन्हनि खे ख़ुशि थियणु घुरिजे त असांखां मालिक ख़ुशि आहे। अल्लाह महिरबानी फरमाई जो असांखे रोज़नि जहिड़ी अज़ीम नेमत अता फरमाई। ऐं वरी जिन खे तरावीहनि जी तौफ़ीक़ मिली उन्हनि जे लाइ बि अल्लाह पाक जे तरफ़ खां इनाम आहे। हिकु सजदे जे मथां 1500 नेकियूं अल्लाह से लिखाइण थो फरमाए। इन्हनि नेकियुनि में अव्हां अंदाज़ो लॻायो त 20 रकातूं, हिकु रकात जे अंदरि 2 सजदा, 2 रकातुनि में 4 सजदा, 4 रकातुनि में 8 सजदा, ऐं अहिड़े नमूने सां 20 रकातुनि जे अंदरि वञी करे घणा सजदा थींदा? 80 सजदा थींदा मुंहिंजे ख़्याल में। तव्हां हिन में अंदाज़ो लॻायो त हिकु सजदे में जो अल्लाह पाक 40 सजदा थींदा, 80 न 40। अल्लाह साईं 1500 नेकियूं जो अता फरमाए ऐं 80 सजदा इंसान रोज़ानो ॾे अल्लाह जे दर ते पंहिंजी पेशानी रब जे साम्हूं झुकाए, वरी उन सां तव्हां इशा जे फ़र्ज़ जा सजदा मिलायो 8 सजदा, वरी साईं वितर जा तव्हां उन सां 6 सजदा मिलायो, सुन्नत जा 4 सजदा मिलायो। इहे सजदा मिलाए करे तव्हांजा 50 खां मथे वञी करे सजदा थियनि था। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी नमाज़ जे अंदरि 50 सजदनि जी तौफ़ीक़ अता फरमाए त मुंहिंजा दोस्तो सम्झो त अल्लाह पाक इहो पंहिंजे तरफ़ खां रहमत ऐं इनाम थो अता फरमाए जो पंहिंजे घर में घुराए करे एतिरनि घणनि सजदनि जी अल्लाह से तौफ़ीक़ नसीब थो फरमाए। ऐं वरी इन आख़िरी अशरे में
आख़िरी ॾहे जे लाइ ॿियूं फज़ीलतूं तमामु घणियूं। वॾी फज़ीलत आख़िरी ॾहे जे अंदरि लैलतुल क़द्र जी इबादत। हदीस पाक में अम्मा आयशा साहिब रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाई थी, फरमाई कान यातकिफुल अशरल अवाखिर मिन रमज़ान। फरमाई त साईं जन जॾहिं का रमज़ान आयो अल्लाह जा रसूल हमेशा रमज़ान जो आख़िरी ॾहों एतिकाफ़ में वेंदा। एतिकाफ़ एॾी वॾी इबादत आहे, एतिरी वॾी इबादत आहे जो नमाज़ जो ताल्लुक़ इंसान जे पंहिंजी ज़ात सां, तरावीहनि जो ताल्लुक़ पंहिंजी ज़ात सां, रोज़े जो ताल्लुक़ पंहिंजी ज़ात सां, इन जो अजर बि इंसान खे पाण खे मिलंदो। एतिकाफ़ उहा नेमत आहे जेको ॿियनि मुस्लमाननि जे मथां बि एतिकाफ़ हुयो, पर उहे मुस्लमान न वेठा। जेको एतिकाफ़ में वेठो ॼण त ॿियनि मुस्लमाननि जो बार बि हिन अॻिते करे छॾियो। हाणे हिनखे पंहिंजे एतिकाफ़ जो सवाब बि अता फरमाईंदो रब साईं। ऐं पाड़े वारा जेके मुतालिकीन आहिनि मस्जिदनि जा, फरमाई त उन्हनि जे तरफ़ खां एतिकाफ़ जो अल्लाह हिनखे सवाब अता फरमाईंदो। इहो एतिकाफ़ ॼण त रब जे दर ते वेही करे धरणो हणी अल्लाह खे राज़ी करण जी अलामत आहे। ए अल्लाह पंहिंजा कम कार छॾे करे तुंहिंजे दर ते वेठा आहियूं ताकि मुंहिंजा अल्लाह असांजे गुनाहनि खे बख़्शण फरमाए। एतिकाफ़ वॾी नेमत आहे। जेके एतिकाफ़ वारा मस्जिद में वेठा ऐं जेके न्याणियूं, जेके भेनरूं घरनि में एतिकाफ़ में वेठियूं, ताकि हज़रत आयशा का रिवायत है, फरमाईंदा क़ालत कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इदा दख़ल अल अशर शद्दन इज़रहु। फरमाईंदा जॾहिं आख़िरी रमज़ान जो ॾहों शुरू थींदो पाण साईं जन पंहिंजी इनखे लाक खे कोड खे साईं जन सख़्तीअ सां बदन फरमाईंदा। चादर खे मीज़ चइबो आहे चादर खे। पाण साईं जन सलवार बि पाती आहे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या गोॾ ऐं कोटो जेके गोॾ सां कंदा इहो ॿुधंदा। माना मीज़र सुक ॿुधण सां मतिलबु इहो आहे त साईं जन तयारु थींदा हुआ इबादत जे लाइ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी ॾहे जे अंदरि पाण साईं जन इन जे लाइ इबादत जे लाइ अञा वधीक तयारु थींदा हुआ। फरमाईंदा शद्द मीज़रहु अहया लैलहु। ऐं फरमाईंदा इन सॼे ॾहे जे अंदरि राति जेको आहे पाण साईं जन ज़िंदा थी करे माना जागी करे गुज़ारण फरमाईंदा। आख़िरी ॾहे जी राति या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जागी करे गुज़ारींदा। जेको मुस्लमान इबादत जी नियत सां जागी करे गुज़ारे थो, इहो ॼण त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिया सवाब त उनखे मिलनि था, पर अल्लाह जे हबीब जे सुन्नत खे ज़िंदा करण जो सवाब बि मिलंदो। सो मुंहिंजा दोस्त, रमज़ान जे आख़िरी ॾहे जे अंदरि सॼी राति जागण बि इबादत आहे। पर इहो जागण उहो जेको इबादत वारो हुजे, फुज़ूलियात वारो जागण इबादत न आहे। उहो रहंदो पंहिंजे मथां बबाल। जे केतिरा नौजवान राति जागंदा पर कचहरियुनि में, क्रिकेट खेॾण में या ॿियनि कंहिं कचहरियुनि में ॿिया मसइला ॻोल्हींदा। अवां जाॻियूं त पिया, पर हुन सां गॾोगॾु वरी फुज़ूलियात जे अंदरि पंहिंजो टाइम ज़ाया था कयूं। पोइ इन खां भलो आहे त राति जो माण्हू पहिरियां पंहिंजी नमाज़ पढ़ी, नफ़िल पढ़ी, तहजुद पढ़ी, वितर पढ़ी, अल्लाह का दुआ घुरी सुम्ही पवे। इहो सुम्हणु अहिड़े माण्हू जे लाइ वधीक रहमत आहे। जेको माण्हू इबादत न करे सघे, पोइ हाणे कमज़ोर आहे या पंहिंजे नफ़्स जे हथां यरगमाल आहे, कहिड़ी बि सूरत आहे, अहिड़े मुस्लमान जे लाइ राति जो जागण इबादत न आहे। अहिड़े मुस्लमान जे लाइ राति जो सुम्हणु वधीक रहमत आहे। मौज गंद सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में अम्मा आयशा सां ॿुधाए थी, शद्द मीज़रहु अहया लैलहु। ऐं संजन राति जो जागी करे गुज़ारींदा हुआ। वाई क़द अलहु। ऐं पाण संजन पंहिंजे घर वारनि खे बि राति जो जागी करे गुज़ारण जी तलक़ीन कंदा हुआ। बेन सुतूर लिखे थो मिशकात वारो, फरमाईंदा बिस्सलात व ज़िक्र। ऐं इन जागण में पाण ऐं पाण संजन पंहिंजे अहल वारनि खे या त नमाज़ पढ़ाईंदा हुआ या त ज़िक्र कराईंदा हुआ। इन्हनि इबादतुनि जे अंदरि मशगूल थींदा हुआ। जेकॾहिं इन्हनि इबादतुनि जे अंदरि मशगूल थी करे माण्हू राति जागी गुज़ारे थो त पोइ त इहा राति इबादत ऐं बरकत वारी आहे। पर जेकॾहिं इन नमाज़ खां अलावा, ज़िक्र खां अलावा, क़ुरान जी तिलावत खां अलावा जेकॾहिं फुज़ूलियात ऐं टाइम पास जे लाइ वेठो त राति जागी करे गुज़ारे त पोइ मुंहिंजा दोस्त इहा राति इबादत न आहे। सुमार कंदे आख़िर शुरू हले थो। इन आख़िरी ॾहे जे अंदरि इबादत कयो, राति जो जागी करे अल्लाह जी ज़ात खे इबादत। ऐं जहिड़ा असांजे मथां हालात हलनि था, असां रड़ींदा कयूं था साईं महांगाई वॾी, हुकुमरान ज़ालिम, फिलहाल ज़ुल्म करे छॾियो, अहिड़ी तबाही थी वई, अहिड़ी बदमनी अची वई जो अॼु तव्हां राति जे वक़्त में जीअं पहिरियां अमन हूंदो हुयो, तव्हां पंहिंजे इलाइक़नि में घुमी नथा सघो। राति नसीम नगर ते नौजवान खे गोली वोली क़तल करे आयो। इहो साॻियो कराची वारो कल्चर असां वारे इलाइक़े में बि शायदि शुरू थी वियो, अल्लाह सां पनाह ॾे। इहा बदमनी, इहा बेरोज़गारी, इहे घरनि जे अंदरि मुसीबतूं, कंहिंजा रिश्तनि जा मसइला अटकिया पिया आहिनि, कंहिंजे अंदरि बीमारियूं आहिनि, कंहिंमें कर्ज़नि जा मसइला आहिनि, कंहिंमें वीचारनि खे घर न आहे। मुंहिंजा दोस्तो, इन हालत में त हिन उम्मत खे सॼी राति गुज़ारे अल्लाह जे साम्हूं इबादत करे रब खे राज़ी करणु घुरिजे। असांखे इहा राति मौक़े आहे
सॼी ज़िंदगी इन्हनि रातियुनि जे अंदरि अल्लाह खां घुरी करे पंहिंजी असां सेहत करे सघूं। पर जंहिं मुस्लमान खे क़दुरु हुजे, जेकॾहिं क़दुरु न आहे, इहो रमज़ान बि वञे थो, इहा ज़िंदगी बि गुज़री वेंदी, हथा कि इंसान जे मथां मौत अची वेंदो ऐं मौत खां बाद में इंसान वञी करे अचणु हूंदो। हाणे जीअं राति नौजवान क़तल थियो, हुनखे अंदाज़ो हूंदो त मां हिन राति क़तल थींदुसि, जिते बि मौत अचे थो हुनखे अंदाज़ो हूंदो आहे त मां अॼु मरंदुसि। ख़बर न आहे न, अब हिन वक़्त में सिधा ताज़ा तवाना ज़मीन जे मथां वेठा आहियूं, घर जे अंदरि सुता पिया आहियूं, कहिड़ी ख़बर इन राति जे गुज़रण खां अॻु में वरी क़बर जे अंदरि पिया हुजनि, कहिड़ी ख़बर आहे? गारंटी कोन्हे। साउ निकिरंदो हिन क़िस्म मां, नालो बि ख़तमु थी वेंदो। हिन जो नालो ख़लील रहमान हुयो, अब लाश आहे, बाडी आहे, हवाले कयो ज़मीन ते। केॾो बि प्यारो हुजे, केॾो बि पंहिंजो बचो हुजे, केॾो बि पंहिंजो भाउ हुजे, साउ निकिरण जी देरि आहे, मिट माइट खणी करे केले करे खॾ जे अंदरि उछलाईंदा। इहा हालत असां सां थियण वारी आहे। मुस्लमानो, अल्लाह मुफ़्त जे अंदरि इहा रमज़ान जहिड़ी नेमत अता फरमाई, इन्हनि रातियुनि जे अंदरि क़दुरु कयो ऐं इबादत माण्हू उहा करे जेका पंहिंजे ज़िंदगी जे अंदरि तब्दीली आणण वारी इबादत हुजे। मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं इबादत सिर्फ़ु माण्हू इन लालच में करे थो त रमज़ान जी इबादत कयां, बाक़ी रमज़ान खां बाद में नमाज़ ई न पढ़ंदुसि, त पोइ इहो पंहिंजे नियत जी दुरुस्तगी जे लाइ बि अल्लाह खां दुआ घुरे। छाजे करे इहा नियत फ़साद वारी नियत बि इन जे लाइ तबाही जो ज़रियो आहे। इहा फ़साद वारी नियत आहे। रमज़ान में नमाज़ पढ़ंदुसि, रमज़ान में रोज़ा रखंदुसि, रमज़ान में इबादत कंदुसि, वरी रमज़ान खां पोइ कंदासीं, इहा बि फ़साद वारी नियत आहे। इन नियत खे दुरुस्त करण जे लाइ बि मां अल्लाह खे वॾा रब खां दुआ घुरियो, मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजी नियत फ़ासिद आहे, अॻियां बि हेतिरा रमज़ान ज़िंदगी में गुज़ारिया अथनि, हे बि रमज़ान गुज़री वेंदो, पर हुन खां पोइ मां सुधरा नथो। हे मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजे अंदरि बेनमाज़ी हुजण जी बीमारी आहे, मुंहिंजे अंदरि कर्ज़ जो मसइलो आहे, या ॿी का जिस्म जे अंदरि बीमारी आहे, मुंहिंजे अबे अम्मा खे तकलीफ़ आहे, मुंहिंजी औलाद जे लाइ हीउ मसइलो आहे, मुंहिंजी न्याणी जे रिश्ते जो मसइलो आहे, मूंखे घर जे अंदरि सही आराम कोन्हे, सुकून न आहे, बेरोज़गारी जो मसइलो आहे। हर इंसान खे पंहिंजे पंहिंजे मसइलनि जी पाण खे ख़बर आहे। मुंहिंजा दोस्तो, रमज़ान जी रातियुनि में इहे मसइला अल्लाह खां घुरी करे हल करायो। अल्लाह जी रहमत अव्हां जी दुआउनि खे ॿुधंदी। रब जो वाइदो आहे, फरमाईंदा अम्मा युजीबुल मुज़्तर इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम ख़ुलफ़ाअल अर्ज़, फरमाईंदा इलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। फरमाई तव्हां मुसीबत में फाथल बाना तव्हां जॾहिं सरींदा आहियो, तव्हांजे सॾ जो अल्लाह पाक जवाब ॾियणु फरमाईंदो आहे, तव्हांजे सॾ जो रब जवाब ॾियणु फरमाईंदो आहे। उदऊनी अस्तजिब लकुम, फरमाई तव्हां मूंखां दुआ घुरो, मां अल्लाह तव्हांजी दुआ खे क़बूल थो फरमायां, ॿुधण बि फरमायां थो। फरमाई जॾहिं अल्लाह खे तव्हां सरींदा आहियो, रब जे तरफ़ खां लबैक अब्दी जा आवाज़ ईंदा आहिनि। तव्हां हिकिड़ो दफ़ो चवंदा अल्लाह या अल्लाह, रब जे तरफ़ खां आवाज़ आयो, फरमाई लबैक अब्दी, जी मुंहिंजा बाना तो मूंखे सॼो, जी मुंहिंजा बाना। अल्लाह पाक तव्हांजी ज़रूरतुनि खे बि ॼाणे थो, सुञाणे थो, तव्हांजी तकलीफ़ुनि खे ॼाणे थो, सुञाणे थो, पर अल्लाह खे इहा ॻाल्हि वणंदी आहे त बानो मूंखां घुरे। अल्लाह पाक बाने खे पैदा ई हिन जे करे कयो आहे त हीउ बानो मुंहिंजी आजिज़ी करे, मुंहिंजे साम्हूं इंकिसारी करे, मुंहिंजे साम्हूं पंहिंजो पाण खे झुकाए, पंहिंजी तमामु हैसियत मुंहिंजे साम्हूं हारे, त मां अल्लाह हिनखे नवाज़ फरमाया। मुंहिंजा दोस्तो, नवाज़ण जो मतिलबु इहो न आहे त दुनिया जे अंदरि माल अची वञे। कॾहिं माण्हू ईअं सोचींदो आहे त साईं नवाज़ण जो मतिलबु माल घणो अचे, पघार वधे। केतिरा ई दुनिया जे अंदरि मुस्लमान तव्हां ॾिसंदा पघार लखनि में आहे, पर ज़हन जे अंदरि सुकून न आहे। केतिरा अहिड़ा अल्लाह जा बाना ॾिसंदा जेके वीचारा मिसकीन आहिनि, मज़दूरी कंदा, पर उन्हनि जे घर जे अंदरि पूरा थांव बि कोन्हनि, मींहुं वसे थो त उन्हनि जी छित ढके थी, पर अल्लाह उन्हनि जे क़ल्ब जे अंदरि अहिड़ो सुकून रखियो आहे, रोज़ानो राति जो आराम ऐं राहत सां पंहिंजे घर में सुम्हंदा, वरी सुबुह खां वठी राति ताईं अची करे अल्लाह जे घर में 5 वक़्त नमाज़ बि अदा कंदा। इहा सुकून इहो अल्लाह बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब। रब नबियनि जा मिसाल ॾिना न, अल्लाह से नबियनि खे ग़रीब रखी करे दुनिया जे साम्हूं मिसाल पेश कया त मुसलमानो, अल्लाह पाक खे जेकॾहिं दौलत महबूब हुजे न, रब पंहिंजे नबियनि खे वॾो मालदार करे। मिठड़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कैफ़ियत छा आहे? अम्मा आयशा सां फरमाए थी 2 महीना सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में बाही कोन बनंदी हुई। पोइ तव्हांजो गुज़ारो छा थियो हूंदो? फरमाई 2 कारी शयुनि ते, हिकिड़ो पाणी ऐं ॿियो खजूर। इन खारक ऐं पाणीअ ते संजन रोज़ा बि रखंदा हुआ, इफ़्तार बि कंदा हुआ। उन जे मुक़ाबले में असांखे अल्लाह पाक जो केतिरियूं अज़ीम नेमतूं हासिल आहिनि, पोइ बि असां न शुक्रायूं, पोइ बि चवंदा त साईं बुख था मारूं, बेरोज़गारी आहे। मुंहिंजा दोस्तो, अवां पंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते प्यारे हबीब जी ज़िंदगी ते नज़र त कयो। मां नथो चवां त इंसान अॻिते कोशिशि न करे, कोशिशि ज़रूरु करे, पर नाशुक्री न करे। अल्लाह तबारक व तआला जे इन नेमतुनि जे अल्लाह पाक जो शुक्र अदा करे त मुंहिंजा अल्लाह तो मूंखे मालदार बणाए फरमायो। यकीनन असां मालदार आहियूं। अल्लाह पंहिंजे दर ते घुराए थो,
अल्लाह कुरान पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए थो, रब रोज़े रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए थो, अल्लाह एतिकाफ़ जी सघ ॾिए थो, अल्लाह पाक तरावीह पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए थो, जेकॾहिं पंहिंजे साम्हूं हथ खणी करे दुआन घुरण जी अल्लाह पाक तौफ़ीक़ अता फरमाए थो। इन खां वधीक कहिड़ी मालदारी आहे दुनिया जे अंदरि? इंसान पंहिंजी पहुच MP MN जे बंगले ते जेकॾहिं पहुची थो वञे सम्झंदो त मां कामयाब माण्हू आहियां, छो मुंहिंजे साहब जे बंगले ते पहुच आहे। मुंहिंजा दोस्तो, इहे सभु साहब दुनिया जा, सॼी दुनिया फ़ानी आहे। वयबका वजो रब्बिक, फरमाई त हमेशह रहण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। अल्लाह सां तालुक़ रखो, अल्लाह जे इन दरबार में अचो, रब जी दर ते अची करे हाज़िरी ॾियो। इहो तव्हांजी हाज़िरी अचनि इहा दलालत आहे इन ॻाल्हि ते त असांजो साहब राज़ी। जेकॾहिं राज़ी न हुजे न घुरायो पंहिंजे दर ते, पंहिंजे दर ते घुरायो अथई माना राज़ी आहे। इन राज़ी अल्लाह खां पंहिंजा मुतालबा मंझरायो। जेके मसइला आहिनि ज़िंदगी जे अंदरि, मुअर्ज़ कनि त पाण बि राति जो जागी करे इबादत कयो ऐं पंहिंजे अहल वारनि खे बि जागण जी दावत ॾियो ऐं उन्हनि खां इबादत जी उन्हनि खे तलक़ीन कयो, नमाज़ ऐं ज़िक्र जी, क़ुरान पढ़ण जी। जीअं हदीस पाक में अचे थो, फरमायूं त यक़रउ आयतैन मिन किताबिल्लाहि ख़ैरुन लहू मिन नाक़तैन व सलासुन ख़ैरुन लहू मिन सलासतिन व अर्बईन। फरमायूं त जेकॾहिं तव्हां पाण फरमायूं त अरब जे अंदरि उठनि जो वॾो शौक़ु हूंदो, जीअं हिते कारियुनि जो शौक़ु आहे, माण्हुनि वटि कारियुनि जो बंगलनि जो शौक़ु आहे, उन अरबनि जे अंदरि उठनि जो शौक़ु हूंदो हो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहब खे ॿुधायो, फरमाईं त तव्हां मां केरु चाहींदो त तव्हांखे ॿ फलियूं ॾाचियूं तव्हांखे मिलनि? साहब फरमाया, साईं हर को चाहींदो, असां चाहींदासीं असांखे मिलनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ो, अल्लाह पाक तव्हांखे ॿिनि फलियुनि ॾाचियुनि खां बि वधीक तव्हांखे सवाब अता फरमायो। फरमाया ख़ैरुन लहू मिन नाक़तैन, ॿिनि ॾाचियुनि खां, फलियुनि ॾाचियुनि खां वधीक अल्लाह तव्हांखे अजर अता फरमायो। मुंहिंजा दोस्तो, ही कमाई जा ॾींहं अथव। रमज़ान जी रातियुनि में इबादत कयो, बारातियूं रातियूं गुज़री वयूं। थी सघे थो अॼु जुमो बि रमज़ान में हुजे हले न हुजे, 29 रमज़ान थियो त जुमे जी ईद आहे, जेकॾहिं टियों थियो पोइ खणी छंछर जी ईद थींदी। ऐं अहिड़े नमूने सां इहे 10 वञंदा गुज़रंदा, हीउ पोयों अशरो बि गुज़रण वारो आहे। ताक रातियूं अञा 3 पयूं आहिनि। थी सघे थो अल्लाह पाक कंहिंजे नसीब में इहा लैलतुल क़द्र जी राति रखणु फरमाई हुजे। लैलतुल क़द्र जी राति जो शाम इहो आहे जो हदीस में अचे थो, पाण संजन इन लैलतुल क़द्र जी तलाश जे लाइ सॼो ॾहाको पाण संजन इतिकाफ़ में विहणु फरमाईंदा। ऐं लैलतुल क़द्र जो फ़ाइदो अमांखे इहो आहे, तव्हां लैलतुल क़द्र जे अंदरि तव्हां इबादत कई, ॼण त 1000 महीननि खां बि वधीक, 1000 महीना बि न, 1000 महीननि खां वधीक। क़ुरान में अचे थो, लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, लैलतुल क़द्र जेका आहे 1000 महीननि खां बि वधीक भली आहे। ख़ैरुन इसम तफ़सील जो सीगा हुन जे अंदरि तमामु वॾी माना ईंदी। फरमाईं त तमामु भली राति आहे, तमामु वधीक तव्हांखे अल्लाह पाक अजर अता फरमाईंदो न लैलतुल क़द्र जी राति जे अंदरि इबादत कंदो। त मुंहिंजा दोस्तो, रमज़ान वञे थो गुज़रंदो, क़द्र कयो। ऐं मां अर्ज़ु कंदुसि, जीअं जिब्राईल अलैहिस्सलाम दुआ घुरी, इहो वाइद आहे उन्हनि मुसलमाननि जे लाइ जेके रमज़ान जे अंदरि कोशिशि बि नथा कनि। कोशिशि करणु असांजो कमु आहे, पोइ अल्लाह जी रहमत मां माण्हू नाउमीद न थिए। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां नाउमीद न थिए। कोशिशि माण्हू करे, फ़राइज़ जो इत्माम, वाजिबात जो इत्माम। साईं मुंहिंजे खे चवां त उन खां बाद में नफ़लनि जो इत्माम, भला नफ़लनि जो इत्माम नथो थिए, फ़राइज़नि जो इत्माम हुजे, गुनाहनि खां बचण हुजे, इहा बि जन्नत जी निशानी। कोशिशि कयूं, अल्लाह पाक जेको आहे असांजी इन इबादतुनि खे क़बूल फरमाईंदो। मुअर्ज़ कयूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां साहब ॿुधो, ख़ुतबे जे मिंबर ते चढ़ण जे वक़्त में जिब्राईल अलैहिस्सलाम दुआ घुरी, ए मुंहिंजा हबीब, जेकॾहिं अव्हां जे उम्मतनि मां कंहिंखे रमज़ान नसीब थिए ऐं उहो रमज़ान जी ख़िदमत करे, इबादत करे, पंहिंजो पाण खे न बख़्शराए सघे, फरमाईं त इहो शख़्स शल तबाह बर्बाद थिए। मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो आहे। अव्हां सम्झो त जिब्राईल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बददुआ आहे उन शख़्स जे लाइ जेको रमज़ान में पंहिंजो पाण खे न बख़्शराए सघे। एॾियूं नेमतूं, नफ़िल पढ़े त फ़र्ज़ जो सवाब, फ़र्ज़ पढ़े त 70 फ़र्ज़ जो सवाब, लैलतुल क़द्र जी राति 1000 महीननि जी 80 खां 83 अञा मथे अल्लाह पाक इबादत जो सवाब रुगो हिकिड़ी राति में अता फरमाए। उनजे बावजूद बि इंसान न बख़्शराए सघे त मुंहिंजा दोस्त उन जे लाइ बददुआ आहे। दुआ कयो अल्लाह पाक असांखे ऐं जिब्राईल अलैहिस्सलाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बददुआ खां महफ़ूज़ रखणु फरमाए। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से 32 रमज़ान जो क़द्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।